बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब कुझु ॾींहं पहिरीं मूं हिकिड़ी वीडियो डाउनलोड कई हुई, अपलोड कई हुई, जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो हो त जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो ऑनलाइन पैसा कमाइण में ऐं कमाइणु चाहियो था बिना कंहिं इन्वेस्टमेंट जे, त कीअं कमाए सघंदो उन जे बारे में तव्हांखे आउं डिटेल सां तफ़सील सां सम्झाईंदुसि त कहिड़ियूं वेबसाइट्स तव्हांखे बिना इन्वेस्टमेंट जे अर्निंग ॾियनि थियूं ऐं क्रिप्टो करेंसी छा आहे। इहे सभु कुझु शयूं मूं तव्हांखे ॿुधायूं। हाणे जनाब अॼु आउं तव्हांखे हिन वीडियो में इहो सेखारींदुसि त क्रिप्टो करेंसी जेका तव्हां मुख़्तलिफ़ साइटनि सां बिना कंहिं इन्वेस्टमेंट जे कमाईंदव उन खे इकठो करण जे लाइ हिकिड़े वॉलेट जी ज़रूरत पवंदी ऐं उन वॉलेट जी एड्रेस जेका आहे तव्हांखे हर वेबसाइट ते यूज़ करणी पवंदी ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं तव्हांखे वॉलेट जेके आहिनि उहो ठाराइजनि। त जेके क्रिप्टो करेंसी जूं जेके बि करेंसीज़ आहिनि, जीअं डॉगी कॉइन आहे, बिटकॉइन आहे, लाइट कॉइन आहे, प्रीम कॉइन आहे, डैश कॉइन आहे, इन्हनि सभिनी जूं मुख़्तलिफ़ वॉलेट्स हूंदा आहिनि। पर जेके ॿ मेन वॉलेट आहिनि उन्हनि जी अॼु आउं तव्हांखे बारे में ॿुधाईंदुसि ऐं उन्हनि जी एड्रेस कीअं कबी, उन में अकाउंट कीअं ठाहिबो। जनाब उहे ॿ वॉलेट आहिनि, हिकिड़ो आहे डॉगी चैन ऐं ॿियो आहे ब्लॉक चैन। इन्हनि ॿिन्हिनि जी एड्रेस तव्हां कंहिं बि जॾहिं वेबसाइट ते वेंदव त तव्हां खां बिटकॉइन जी उहा एड्रेस घुरंदो त उन में तव्हां उहा एड्रेस ॾींदव ऐं जीअं तव्हांजा पैसा कलेक्ट थींदा ऐं उन वॉलेट में ईंदा, जंहिंखे तव्हां पोइ डॉलर्स में कन्वर्ट करे ऐं पाकिस्तानी रुपीज़ में कन्वर्ट करे कमाए सघो था। हाणे जनाब मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त तव्हांखे अॼु आउं ॿई जेके वॉलेट आहिनि ब्लॉक चैन ऐं डॉगी चैन, इन्हनि में अकाउंट कीअं खोलिजे ऐं उन जो कमु छा आहे, उन जी एड्रेस कीअं रखबी, उन बारे में ॿुधाईंदुसि। ऐं जेकॾहिं इहो सभु कुझु तव्हां सम्झण ऐं ॼाणणु चाहियो था त आख़िर ताईं मूंसां गॾु रहिजो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। ऐं जनाब हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट हूंदी आहे त ही चैनल सम्झो सम्झायो तव्हांजो ई मुंहिंजो चैनल आहे, इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ हिते जीअं ॾिसी सघो था रेड कलर जो बटण आहे, ईअं ई हिकिड़ो बटण ईंदो, उन खे क्लिक कंदव ऐं उन खे क्लिक करण सां हिकिड़ो बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जेका आहे तव्हां ताईं पहुचंदी, उन जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां पहिरीं ॾिसी उन मां फ़ाइदो वठी सघो था। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारियो। कमेंट्स में लिखो त तव्हां छा ॾिसणु चाहियो था, छा ॼाणणु चाहियो था, छा सम्झणु चाहियो था, उन जे बारे में तव्हां मूंखे ॿुधाए सघो था। मुंहिंजे वीडियोज़ जे बारे में तव्हां मूंखे ॿुधाए सघो था। इनशाला ईअं तव्हां जेकॾहिं कंदव त पोइ तव्हांखे ऐं तव्हांजी चॉइस मुताबिक़ वीडियो ठाहे तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि ऐं को सुवालु हूंदो उन जो बि जवाबु ॾींदुसि। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो जी तरफ़ मूं तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधायो त क्रिप्टो करेंसी जा जेके मेन करेंसीज़ आहिनि, जीअं बिटकॉइन आहे, लाइट कॉइन आहे, एथेरियम कॉइन आहे, डैश कॉइन आहे, डोजी कॉइन आहे, इन्हनि खे कमाए ऐं पंहिंजे वॉलेट में कीअं आणंदो, उन जे लाइ वॉलेट जी हिकु अदद वॉलेट या जीअं पाण खणी ईअं चऊं त पर्स जी ज़रूरत पवंदी। अॼु आउं तव्हांखे उहो ठाहिण ऐं उन जी एड्रेस ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि ऐं सेखारींदुसि, छाकाणि जो इन्हनि ॿिन्ही वॉलेट्स जी जेका एड्रेस हूंदी उहा तव्हांखे अॻियां हली कमु ईंदी। हाणे त साईं सभिनी खां पहिरीं असां पंहिंजे ब्राउज़र खे ओपन कंदासीं ऐं हिते लिखंदासीं डोजी चैन। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीअ मथे जेका रिज़ल्ट में आयो आहे डोजी चैन वॉलेट, इन खे क्लिक कंदासीं। इन खे जीअं ई क्लिक कंदो त हीअ जेका पहिरीं रिज़ल्ट अचे पई इन खे तव्हां क्लिक कयो ऐं क्लिक कंदो त कुझु इन तरह जो फेस खुली वेंदो। इन में तव्हां ॾिसी सघो था डोजी चैन खुली वियो, वॉलेट मेड ईज़ी। हाणे हिन में ॿ टे शयूं आहिनि जेके तव्हांजे लाइ अहम आहिनि। हिकिड़ो न्यू वॉलेट जेकॾहिं तव्हांखे ठाहिणो आहे ऐं हिकिड़ो जेकॾहिं तव्हांजो वॉलेट ठहियलु आहे त उनखे लॉगिन करण जे लाइ इहो ऑप्शन आहिनि। पर पाण जीअं त नओं वॉलेट एड्रेस ठाहींदासीं त उन जे लाइ क्रिएट वॉलेट ते क्लिक कंदासीं। जीअं क्लिक कंदव त हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी, जंहिंमें तव्हां खां कुझु डिटेल ऐं कुझु इंफॉर्मेशन घुरंदो जेका तव्हांखे ॾियणी पवंदी। उन जे लाइ हिते तव्हां ॾिसी सघो था ईमेल घुरे पियो। ईमेल
इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईमेल तव्हांखे ईमेल अकाउंट तव्हांजो जेको हुजे स्पेशली जीमेल में हुजे त वधीक बहितर आहे। जीमेल जो ईमेल अकाउंट ठाहियो। जेकॾहिं तव्हां नथो ठाहिण अचे त पोइ उन जे लाइ हिकिड़ी वीडियो मुंहिंजी ठहियल आहे, उन जो लिंक आउं डिस्क्रिप्शन में ॾींदुसि, जंहिंखे ॾिसी तव्हां पंहिंजो जीमेल अकाउंट क्रिएट करे सघो था। हाणे हिते आउं पंहिंजो जीमेल अकाउंट ॾींदुसि। जीमेल अकाउंट ॾियो। उन खां पोइ तव्हांजो जेको जीमेल अकाउंट जो पासवर्ड आहे उहो ॾेई सघो था। सपोज़ आउं पंहिंजो पासवर्ड ॾियां थो ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखिजो, ॾिसो हिकिड़ो मैसेज ॾिए पियो, इन में इहो चए पियो त जेको तव्हां पासवर्ड रखंदव या इन वॉलेट जो पासवर्ड जेको रखंदव घटि में घटि 10 अखरनि ते मुश्तमिल हुजे। त 10 अखरनि वारे पासवर्ड आउं लिखां थो। ऐं कंफर्मेशन वेरिफिकेशन घुरंदो, वरी उहो ई पासवर्ड दोबारा लिखंदासीं। जनाब, ई पासवर्ड तव्हां लिखियो ऐं उन खां पोइ क्रिएट वॉलेट ते क्लिक कंदो। जीअं क्लिक कंदो त हिकिड़ो जनरेट कंदो तव्हांजो वॉलेट। हाणे तव्हां ॾिसी सघो था तव्हांजो वॉलेट जनरेट थी वियो आहे। उन जी एड्रेस हिन जेका ॾिनी आहे उहा इहा आहे। इहा कॉपी करे तव्हांखे रखणी पवंदी। जीअं तव्हां हमेशह तव्हांखे यादगिरी हुजे त इनखे हितां कॉपी कयो। ऐं तव्हांजे लाइ आउं तव्हांखे ॿुधायां थो त इहे शयूं अहिड़ियूं अहम आहिनि जंहिंखे तव्हांखे संभाले रखणो पवंदो। त हिकिड़ो नोटपैड जो पेज खोले इते तव्हां पंहिंजो ID लिखी ऐं पोइ हिनखे पेस्ट कंदो जीअं तव्हां वटि हमेशह ई महफ़ूज़ रहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे चवंदो हलां, जेको तव्हां पासवर्ड जेको हिनखे ॾिनो आहे उनखे बि हिते लिखो। ऐं हिते पासवर्ड तव्हांजे साम्हूं कोन थो लिखां, सीक्रेट रखां थो। हिते तव्हां पासवर्ड लिखी इनखे तव्हां पाण वटि सेव कंदव जीअं आईंदा बि तव्हांखे कमु अचे। हाणे हेठियों जेको ऑप्शन ॾिसो पिया इहो आहे ओपन योर वॉलेट। हाणे जीअं ओपन योर वॉलेट क्लिक कंदव त ॾिसी सघो था ही विंडो खुली वेंदी। इन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हाणे तव्हांजी वॉलेट ॿुधाए पियो जंहिंमें हींअर फ़िलहाल त का बि ट्रांज़ेक्शन कान थी आहे। तव्हां को बि डॉगी कॉइन हिते जमा कोन करायो आहे, न ई कमायो आहे, त उहो 00 पियो ॿुधाए। हिते हिकिड़ी एड्रेस ॾिए पियो। इन एड्रेस जो मक़सदु इहो आहे त इहा एड्रेस तव्हांखे पाण वटि रखणी आहे। इहा एड्रेस तव्हांखे उते कमु ईंदी जिते तव्हां मुख़्तलिफ़ वेबसाइट्स में फ्री अर्निंग करणु चाहियो था, त उते इहा एड्रेस यूज़ थींदी। इन एड्रेस खे बि तव्हां कॉपी करे पंहिंजे नोटपैड जो जेको पेज आहे उन में सेव करे छॾो जीअं तव्हांखे यादि रहे त डॉगी चैन जो जेको ID छा आहे, जंहिंमें तव्हां लॉगिन थियण जे लाइ कहिड़ी ID इस्तेमालु कंदो, ऐं डॉगी चैन जी जेका एड्रेस आहे जंहिंसां तव्हीं का बि तव्हांजी जेका इनकम आहे उहा कीअं शिफ्ट करे सघो था, मोकिले सघो था, उनजी इहा एड्रेस आहे। उहा एड्रेस तव्हांखे हमेशह यादि रखिजे। जनाब, इहो त हो डॉगी कैन आहे। डॉगी कैन में जेकी ट्रांज़ेक्शन्स आहिनि पाण जी हींअर फ़िलहाल का बि ट्रांज़ेक्शन कोन थी आहे, त इन करे ही नील पियो ॿुधाए। पर जॾहिं तव्हां ट्रांज़ेक्शन कंदव त हिते तव्हांखे उनजी सॼी हिस्ट्री ॿुधाईंदो। ऐं उन खां पोइ सेंड आहे। हाणे सेंड सां मुराद इहा आहे त जेके डॉगी कोइन हिते तव्हां जमा कया आहिनि उन्हनि मां जेकॾहिं किथे सेंड करणु चाहियो था या उनखे कन्वर्ट करे तव्हां किथे ॿी जॻह ते रखणु चाहियो था या डॉलर में शिफ्ट करणु चाहियो था, त उन जे लाइ तव्हांखे हिते उन वेबसाइट जी जेके मुख़्तलिफ़ वेबसाइटूं आहिनि जेके इहो कमु कंदियूं आहिनि, एक्सचेंज जो कमु कंदियूं आहिनि, उन्हनि जी एड्रेस हिते लिखणी पवंदी ऐं अमाउंट लिखी तव्हां इहो सेंड करे सघो था। ऐं इन ई तरह सां रिसीव बि करे सघो था। हीअ ॾिसी सघो था इन ई एड्रेस ते तव्हां पंहिंजो जेको आहे रिसीव करे सघो था, ईअं ई इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट करे सघो था। जनाब, इहो हिकिड़ो जेको डॉगी कॉइन जो वॉलेट हो जंहिंजे बारे में मूं ॿुधायो। हाणे हलूं था ॿिए वॉलेट जी तरफ़ जेको BHM आहे। हिते सिर्फ़ु तव्हां डॉगी कॉइन जेके आहिनि उन्हनि खे हिते गॾु करे सघो था। पर हाणे जंहिं वॉलेट ते आउं तव्हांखे वठी थो वञा उहो उन में 3 करंसीज़ आहिनि जंहिंखे तव्हां कमाए ऐं स्टॉक करे सघो था। उहा आहे ब्लॉक चेन। हाणे ब्लॉक चेन जेको आहे हिन जो तव्हां ॾिसी सघो था मथे अचे पियो, इनखे सर्च कंदो। सर्च करण खां पोइ जेका मथी जेका एड्रेस आहे इनखे
क्लिक कयो। जी क्लिक कंदो तो तव्हां वटि हिकिड़ो पेज खुली वेंदो जेको इन ई तरह हूंदो। हाणे हिते जेकॾहिं तव्हांजो अकाउंट ठहियल आहे त तव्हां लॉगिन थींदो, पर तव्हांजो अकाउंट ठहियल कोन्हे, तव्हांखे नओं अकाउंट ठाहिणो आहे, त हिते लिखियलु आहे गेट ए फ्री वॉलेट, हिते क्लिक कयो। जीअं क्लिक कंदो त हिते बि हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी। हिते बि तव्हां खां का न का इंफॉर्मेशन घुरंदो ऐं उहा ई साॻी इंफॉर्मेशन आहे जंहिंमें तव्हांखे हिते ईमेल एड्रेस ॾियणी आहे, हिते पंहिंजो पासवर्ड रखिणो आहे ऐं कंफर्म पासवर्ड करिणो आहे ऐं हिन प्राइवेट प्राइवेसी ऐं जेके टर्म्स आहिनि हिननि जा, हिननि खे कंफर्म करे कंटिन्यू ते क्लिक कंदव त तव्हांजो अकाउंट ठही वेंदो। मुंहिंजो ऑलरेडी हिन में अकाउंट आहे ऐं डॉगी कॉन में बि हो, पर मूं तव्हांजे करे ठाहियो त हिते लॉगिन कंदुसि। लॉगिन करण जे लाइ जीअं ई क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे इहो खुली वियो आहे। हाणे हिते आउं पासवर्ड ॾींदुसि, पासवर्ड ॾिनो ऐं हिते लॉगिन जे बटन खे जीअं ई क्लिक कंदुसि थोड़ी देर में ई तव्हांखे लॉगिन करे छॾंदो। ही मुंहिंजो अकाउंट आहे, पर जॾहिं तव्हां पहिरीं दफ़ा जॾहिं अकाउंट पंहिंजो खोले लॉगिन कंदव त थी सघे थो तव्हांखे तव्हांजे जेको ईमेल हूंदो उन ते हिकिड़ी ईमेल मोकिलींदो जंहिंखे तव्हांखे अथोराइज़ करिणो पवंदो, तव्हांखे ॿुधाइणो पवंदो त वाकई इहा तव्हांजी ईमेल आहे। उन अथोराइज़ जी जेका ईमेल ईंदी, जीअं आउं तव्हांखे इहे ॾेखारे सघां थो, मूंखे बि आई हुई ईमेल। थोड़ी देर वेट कंदासीं। जनाब ही ॾिसी सघो था ब्लॉक चेन जे तरफ़ां ही जेको अथोराइज़िंग ही मूंखे आई, इन ई तरह जी तव्हांखे बि ईमेल ईंदी ऐं हिते इहा अथोराइज़िंग लॉगिन जो बटन जेको आहे इनखे क्लिक कंदो त तव्हांजो अकाउंट जेको आहे अथोराइज़ थी वेंदो ऐं पोइ तव्हां उनखे खोले सघो था। हाणे हितां ही त तव्हां इन में पहुची विया। हिते 3 करेंसीज़ खे तव्हां स्टाक करे सघो था, हिकिड़ी बिटकॉइन आहे, एथोरियम आहे ऐं बिटकॉइन कैश आहे। ये 3 करेंसियुनि खे जेकॾहिं तव्हां हिते मोकिलींदव त ही तव्हांजो वॉलेट इन में तव्हां जमा कराए सघो था ऐं रखी सघो था। हाणे जेका एड्रेस जो मसइलो आहे, मूं तव्हांखे ॿुधायो त एड्रेस तव्हांखे खपंदी, त उन जे लाइ ही रिक्वेस्ट जो जेको ऑप्शन आहे इन खे क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था हिते बिटकॉइन जी एड्रेस जेका तव्हांजी अची वई आहे इन खे तव्हां हितां कॉपी कयो। कॉपी करण खां पोइ जेको पेज असां नोटपैड में ठाहियो आहे उते तव्हां हेठि लिखो इहो ज़हन में रखिजो त इहा एड्रेस आहे ऐं इहा तव्हांजी आईडी कोन्हे। आईडी ॿी शइ हूंदी आहे ऐं एड्रेस जेका तव्हां मुख़्तलिफ़ जॻहनि ते रखंदव उहा ॿी हूंदी आहे। हाणे इहा तव्हांजी ब्लॉक चेन जी बिटकॉइन जी एड्रेस आहे ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त एथोरियम वग़ैरह जी एड्रेस वठूं त उन जो बि तरीक़ो इहो आहे त तव्हां हिते क्लिक कंदो या हिते क्लिक कंदो। हिते क्लिक करे रिक्वेस्ट में वेंदो त तव्हांखे एथेरियम जी एड्रेस बि मिली वेंदी जेका कॉपी करे तव्हां रखी सघो था। जेकॾहिं तव्हांखे एथेरियम इन वॉलेट में शिफ्ट करणा आहिनि त उन जे लाइ तव्हांखे हिन एड्रेस जी ज़रूरत पवंदी। इन खे बि तव्हां कॉपी करे पंहिंजे नोटपैड वारे पेज में सेव करे रखो। हाणे इहो सभु कुझु प्रोसेस आउं तव्हांखे इन करे पियो ॿुधायां त ही मुख़्तलिफ़ एड्रेस ऐं आईडीज़ तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहनि ते ख़बर पवंदी। अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका मेल ईंदी उन में तव्हांखे हिन जी आईडी बि ॿुधाईंदो। ही ॾिसी सघो था, ही ब्लॉक चेन जी आईडी आहे, इन खे बि तव्हां सेव करे रखो, छो त तव्हां जॾहिं बि लॉगिन थींदा त इहा आईडी तव्हांखे कमु ईंदी। उन जे लाइ नोटपैड खे वरी खोलींदासीं। हिते असीं इहो ई लिखंदासीं ब्लॉक चेन आईडी ऐं उन खे पोइ पेस्ट करे छॾंदासीं ऐं पंहिंजो पासवर्ड बि मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त डॉगी चेन जो जीअं तव्हां रखियो हो, आईडी अलॻि चीज़ आहे, एड्रेस अलॻि चीज़ आहे। हिते तव्हां भले आईडी मथी आहे त हीअ एड्रेस आहे जेका तव्हां मुख़्तलिफ़ वेबसाइट ते ॾेई जेकी अर्निंग थींदी तव्हांजी उहा शिफ्ट करे सघो था। आईडी सां तव्हां सिर्फ़ु लॉगिन थी सघो था। इन ते बि ईअं ई आहे त ब्लॉक चेन जी जेका आईडी आहे इन सां तव्हां लॉगिन थींदव ऐं पंहिंजो पासवर्ड जेको तव्हां रखियो आहे उहो बि हिते पंहिंजी यादगिरी जे लाइ रखी छॾियो ऐं इन फाइल खे सेव करे छॾियो, जीअं आईंदा तव्हांखे कॾहिं बि किथे कंफ्यूजन न थिए। ऐं
का परेशानी न थिए। इहा शयूं तव्हांखे पाण वटि रखणियूं पवंदियूं। हाणे जनाब ईअं ई तव्हां मुख़्तलिफ़ टे बिटकॉइन जीअं बिटकॉइन कैश जी जेकॾहिं एड्रेस खपे त ही तव्हां रिक्वेस्ट जो ऑप्शन ॾींदव त ही बिटकॉइन कैश जी बि एड्रेस अची वेंदी। टई एड्रेसूं पाण वटि सेव कयो। हाणे आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इहो त तव्हांजा थी विया। इन में बि ईअं ई आहे, सेंड जेकॾहिं हितां खां तव्हां किथे कंहिं ॿी जॻह ते सेंड कंदो परफेक्ट मनी में कयो था, या जेका पाकिस्तान जी साइड आहे उर्दू बिट आहे, या हिकिड़ियूं ॿियूं साइडूं आहिनि, त उते सेंड करण जे लाइ तव्हांखे हिते सेंड जे बटन ते जीअं ई क्लिक कंदो त इहा खिड़की खुली वेंदी। पोइ तव्हां हिते मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। बिटकॉइन कैश करिणो आहे त माई बिटकॉइन कैश वायलेट जी एड्रेस तव्हां हितां ॾींदो, फिराम थींदो, ऐं हिते हिते तव्हां पंहिंजी एड्रेस ॾींदो, हिते अमाउंट लिखंदव, हिते USD डॉलर में तव्हांखे ॿुधाईंदो, ऐं डिस्क्रिप्शन में तव्हां को बि लिखणु चाहियो त लिखी सघो था, ऐं कंटिन्यू कंदव त तव्हांजो हितां जेको अमाउंट बिटकॉइन कैश जो हूंदो उहो होॾां हलियो वेंदो जंहिंजी तव्हां हिते एड्रेस ॾींदव। त जनाब इहो अॼोको मुंहिंजो वीडियो हो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियो त वायलेट कीअं ठाहिबो आहे। त ॿई वायलेट तमामु ज़रूरी आहिनि जिन जी एड्रेसनि जी तव्हांखे अॻियां वेबसाइट्स में ज़रूरत पवंदी, ऐं उन खे यूज़ करे तव्हां जेका अर्निंग कंदव उहा तव्हांजे हिननि वायलेट्स में ईंदी, जंहिंखे तव्हां शिफ्ट करे पोइ पंहिंजो कैश आउट विदड्रॉ वठी सघो था। जनाब हाणे हिन वीडियो खे आउं ख़तमु कंदुसि, पर ख़तमु करण खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेका मुंहिंजी वीडियो ईंदी उन में तव्हांखे मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते आउं वठी हलंदुसि जिते फ्री ऑफ कास्ट तव्हां अर्निंग करे सघो था, ऐं तमामु सुठियूं सुठियूं वेबसाइट्स आहिनि जंहिंजी इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। त अॻियां अचण वारी वीडियो ताईं मुंहिंजी वीडियो जो इंतज़ारु कजो। इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। इन सां गॾु आउं तव्हांखां इजाज़त वठंदुसि, पर इजाज़त खां पहिरीं रिक्वेस्ट, मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ हिन वीडियो जे हेठि कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो बटण हूंदो, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो तव्हां पुछणु चाहियो था, ठाहिणु चाहियो था, त उहो वीडियो बि आउं तव्हांजे लाइ ठाहे तव्हांजी नॉलेज जे लाइ इहो पेश कंदुसि। ऐं इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां।